डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मूजिब SSP सांगड़ गुलाम नबी गिरोह की हिदायतन ते ॾोहारियुनि ऐं मंशात फरोशन खिलाफ कामयाब कार्रवाइयूं जारी आहिनि। उन सिलसिले में SHO शहदादपुर इनायतुल्लाह जमाली मोहम्मद आसिफ ड्रोई खे गिरफ़्तार करे उन जे कब्ज़े मां हिकु गैर क़ानूनी पिस्टल हथ करे वरितो आहे। उन खां अलावा SHO पीरोमल हाजी मोहम्मद इसाक संग्रासी चर्च जे डीलर चंदर कशी कूली वटां 1230 ग्राम चर्च हथ करे वरिती आहे, जॾहिं त सॼे ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि में SHO B सेक्शन सलामदीन सोलंकी असगर उर्फ सोनू खां 510 ग्राम चर्च हथ करे वरिती। SHO खाई असद कुंबर ऐं इल्ताफ़ मरी वटां 20 लीटर शराब हथ कयो। SHO बेरानी मुंशियात फरोश इसाक काकड़े वटां 246 ग्राम चर्च हथ करे वरिती। शहदादपुर पुलिस अमर भील वटां 20 लीटर शराब हथ कयो, जॾहिं त SHO सिंझोरो अनिल जुमन कोरी अब्दुल लतीफ़ वटां 255 गुटका पुड़ियूं हथ करे वरितियूं। SHO टंडो आदम आकड़ा पर्ची जे अॾे ते छापो हणी 2 जुवारी अमजद अली दुरानी ऐं इमरान हुसैन शेख जे कब्ज़े मां आकड़ा बुक ऐं 2100 रुपया ऐं ॿियो सामान हथ करे वरितो।